पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शहर पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो त ड्रामो हिकु ज़बरदस्त मोड़ ते पहुची चुको आहे। होॾां जेको आहे चाकर ख़ान जिन जी परेशानी वधियल आहे सिर्फ़ु क़ासिम जे करे, उहा परेशानी जी ख़तमु करण जे लाइ सांवल त पूरी कोशिशि करे रहियो आहे। छा सांवल कामयाबु थी वेंदो क़ासिम खे पकड़ण में? जी हाँ दोस्तों, फ़िलहालु वक़्ती तौरु हू नाकाम थींदो, पोइ कामयाबु थी वेंदो, क़ासिम खे हथीको करे वठंदो। ऐं होॾां जाबिर बि परेशान आहे त मुंहिंजे भाउ सां मूंखे मुलाक़ात नथी थिए। ऐं हेॾां वरी सिकू बि परेशान आहे त क़ासिम सां मूंखे चाकर ख़ान मिलणु छो नथो ॾिए। ऐं सभिनी जी अलॻि अलॻि परेशानी आहे त असल कातिल ते पुॼूं। रुंडे वारा अलॻि परेशान आहिनि त असांजे मथां कसम अचे थी, हाणे कूड़ हणूं या सचु हणूं, कूड़ी कसम खणूं, छा कयूं भले साईं ते कीअं कूड़ करायूं। माना हर को पंहिंजी जाइ ते अलॻि अलॻि परेशान आहे। चाकर ख़ान परेशान आहे, क़ासिम कोन्हे। सांवल परेशान आहे त मां वफ़ा पंहिंजी कीअं साबित कयां, कीअं बि तरीक़े सां क़ासिम खे पकिड़े चाकर ख़ान जे हवाले कयां त हू मूंखे पको दोस्त सम्झे पंहिंजो। यानी हर कंहिंजी परेशानी आहे, मथे में सूरु आहे। अहिड़े हिसाब सां इन खे सम्झ में कुझु नथो अचे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।